ऐं हिकिड़ो वॉइस मां हुननि छोरनि लाइ बि करणु चाहियां थो जेके इहे बुखिया हूंदा थी हाई क्लास जा छोरियुनि जे कठ सॼो ॾींहुं त उन्हनि जे कॾहिं कार्ड लोड संगत जे माहौल में वेठा हूंदई पोइ बि चेटिंग छोरीअ सां कंदई पोइ असां सां यार लन लाइ थो वेहे जा वञी घर में पैकेज वणू न असां चूतिया आहियूं तोखे सीट जी स्कूटर ते खणणु अचूं इन लाइ त तोखे ॾिसूं त तूं पैकेज कीअं थो हणे माना तूं हिकिड़ो ई दुनिया में रंडी बाज़ पैदा थियो आहे असां बाक़ी ईअं ई आहियूं माना चांहि पीअण ईंदा आहियूं होटल ते कचहरी करणु थो अचे माण्हू कचहरी कर दोस्त सां वेठा टिक टिक मैसेज कंदई व्हाट्सअप ते मोकिलींदई वरी हुन अधु भड़वे कोप जा फोटू कढी जान में चांहि पी रहा हूं इहो पुटु इहो हाई क्लास इहो लूसी आशिक़ असली रमणी मांखे ख़ुदा जो कंदो मां रुगो छोरियुनि जे कढ पैकेज कराईंदी गिफ्टियूं ॾींदी उन्हनि खे हर शइ कंदी आख़िर में उहा ई छोरी ॿिए सां शादी कयूं हली वेंदई इहो ई भेण जो जुड़ो घुते था वञी शराब वठी पीअंदी वरी उन्हनि दोस्तनि जो मग़ज़ खाईंदी माना तुंहिंजी ख़ुशीअ में बि भेण जा जुड़ा असां शरीक थियूं तुंहिंजे गम में बि शरीक थियूं तूं असांखे भला छा माना पीउ छा भेण जा जुड़ा असांजो मसालो छा आहे तोसां कई त पाण सां पाण न जॾहिं तोखे जलियूं पिया न वञ ॾे ख़र्चु न कर ख़र्चु बि करे वेहंदई हासिल बि कुझु न कंदई इहे लिकड़ा माना इन्हनि खे मां चवंदो आहियां हिकिड़ो वॾो पनो ठाराइजे उन ते लिखिजे नेशनल लांतीर हेठां हुनजी नेम एड्रेस जेको इहो दोस्त हुजे तव्हांजो विच यूनिवर्सिटीअ जे कॉरिडोर में बि ऐं चइजे बाबा हे हिनखे फर्स्ट पोजीशन जो एवार्ड अथव हिन नेशनल लांतीर आशिक़ आहे।